हमारे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ड्यूटी अटकाव ऐं झेड़े वारे केस में बरी थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, मीरपुर माथिलो जी अदालत ॾोह साबित न थियण ते हलीम आदिल शेख के केस में बरी करे छॾियो आहे। असां ख़बर शेयर पिया कयूं। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ड्यूटी अटकाव वारे झेड़े वारे केस में बरी थी वियो आहे। मीरपुर माथिलो जी अदालत ॾोह साबित न थियण ते हलीम आदिल शेख के केस में बरी करे छॾियो आहे। असां ख़बर शेयर पिया कयूं। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ड्यूटी अटका ऐं झेड़े वारे केस में बरी थी वियो आहे। हमारे आगा कंदा हलूं। अहम ख़बर है सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ड्यूटी अटकाव ऐं झेड़े वारे केस में बरी थी वियो आहे। मीरपुर माथिले जी अदालत ॾोह साबित न थियण ते हलीम आदिल शेख के केस में बरी करे छॾियो आहे।